ब्रेकिंग न्यूज़ नाज़रीन शाम जी गादी वारे हंधि दमश्क ते बाग़ीन कब्ज़ो करे वरितो। बरतानवी मीडिया शामी फ़ौजी अक्सर दमश्क खां इराक़ फ़रार थी वई। बरतानवी मीडिया शामी सदर बिशार उल असद दमश्क मां फ़रार थी वियो। बरतानवी मीडिया बिशार उल असद जहाज़ में अणॼातल हंधि रवानो थी वियो। बरतानवी मीडिया ब्रेकिंग न्यूज़ नाज़रीन जगह हिकु दफ़ो ॿीहर दोहराईंदा हलूं। शाम जी गादी वारे हंधि दमश्क ते बाग़ीन कब्ज़ो करे वरितो। बरतानवी मीडिया शामी फ़ौज जे अक्सरियत दमश्क खां इराक़ फ़रार थी वई। बरतानवी मीडिया मुताबिक शामी सदर बिशारतुल असद दमश्क मां फ़रार थी वियो। बिशारुल असद जहाज़ में अणॼातल हंधि रवानो थी वियो। बरतानवी मीडिया मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।